दोस्तों जे साईं GM सैयद सिंध सभा पहिरें ॾींहं खां इहो ई चवंदी अचे थी त सिंध खे अगरि असां हिन घेराव मां हिन फुरलुट मां हिन वालार मां बचाइणु चाहियूं था त बसि हिकिड़ो ई रस्तो आहे, उहा आहे जिदोजहद ऐं लगातार जिदोजहद। ऐं सिंध सभा रुॻो इहो चवे नथी, सिंध सभा पाण लगातार पंहिंजे वित वसार पंहिंजे अबरे सबरे हाल में उन स्ट्रगल में कॾहिं फुटपाथुनि ते, कॾहिं शार्ट मार्च में, कॾहिं लॉन्ग मार्च में, कॾहिं ॾियारी वारे एहतजाज में, अॼु असीं हिते बुख हड़ताल ते वेठा आहियूं। छो त असीं सम्झूं था जेसीं ताईं असां पंहिंजे सियासी मंज़र खे बहाल न रखंदासीं या सियासी मंज़र में पंहिंजो हिस्सो शामिल न कंदासीं तेसीं असीं बेकार आहियूं। उहे समूरा माण्हू जेके वॾियूं ॻाल्हियूं ऐं तमामु सुठियूं ॻाल्हियूं करे ऐं पंहिंजे ड्राइंग रूमनि में वञी पंहिंजे AC वारनि ड्राइंग रूमनि में वेही रहनि था, मूंखे सम्झ में न ईंदो आहे जॾहिं उहे सिंध जो एॾो उघाड़ो सच, एॾो पेचीदा सच ऐं हिकु अहिड़ो सच जंहिंमें इहो ॿुधायो वञे त सिंध हिकिड़े बम जे मथां बीठे आहे ऐं अॼु जेका सूरत हाल आहे उहा केॾी ख़तरनाक आहे, उहो हिकिड़ो गिराफ्ट आहे। असांखे ॿुधाइनि था त ख़तरनाक बदतरीन सूरत हाल में असीं आहियूं ऐं उन खां पोइ बि हू आराम जी ज़िंदगी गुज़ारनि था। मूंखे इहा शइ रुॻो सम्झ में न ईंदी आहे। हू चवनि था असीं हिन वतन जे लाइ सभिनीनि खां वधीक सचा असीं आहियूं, असीं हिन वतन जे लाइ, हिन जी वतन जी बका जे लाइ हिकिड़ो अहम तरीन थंभ आहियूं। पर मूंखे पोइ बि इहा शइ सम्झ में नथी अचे त जॾहिं अवी थंभ आयो, अवी सभु कुझु आयो ऐं वतन वॾे घेराव में आहे, सिंध तारीख़ जे बदतरीन घेराव में आहे, फुरलुट में आहे ऐं अवी ज़िंदगी मज़े वारी गुज़ारियो था। बसि इहा शइ सम्झ में नथी अचे। मां इहो सम्झी चुको आहियां त सिंध ख़तरनाक सूरत हाल में आहे। छो त अॻे असांजे खोरू ईंदा हुया, असांजे अन्न जूं गुंदियूं फुरण या असांजा उहे अन्न जा छा चइबो आहे जिते अन्न जमा कंदा गुदाम फुरण, या उन सां गॾोगॾु असांजा ॻह गटा असांजो सोन फुरण ईंदा हुया ऐं उहे हलिया वेंदा हुया, तशदुद बि कंदा हुया, तज़लील बि थींदी, असां बि उन्हनि खे मोह ॾींदा हुआसीं, कॾहिं असां खटींदा हुआसीं, कॾहिं हू असांखे मात ॾेई वेंदा हुया। पर अॼु सूरत हाल अहिड़ी आहे जो असांजे उन सॼे अन्न जे गुंदियुनि खां, गुदामनि खां ॾींदे समूरियूं ज़रई ज़मीनूं खसजंदी थियूं वञनि, असांजूं रहाइशी ज़मीनूं खसजंदी थियूं वञनि। पर आउं सिधी ॻाल्हि चवां त सिंध हिन वक़्तु जंग भोगे रही आहे। सिंध मथां ही जंग आहे जेका सिंध डिक्लेयर नथी करे, सिंध मञे नथी, पर असांजो दुश्मन असां सां जंग विड़ी रहियो आहे। जंग में छा थींदो आहे? जंग में इहो ई थींदो आहे न, माण्हू हिक ॿिए जा मारबा आहिनि, माण्हू हिक ॿिए जा खणबा आहिनि ऐं इलाइक़ा कब्ज़े कबा आहिनि। सभु इलाइक़ा कब्ज़े था थियनि, हीअ साहेली पट्टी कब्ज़े थी वई, ॾिसो पराए वेझा ॿई पासा कब्ज़े थी विया, वसीला कब्ज़े थी विया, वॾा शहर कब्ज़े थी विया। कहिड़ी शइ आहे जेका असां वटि, कहिड़ी शइ आहे जेका बची आहे सवाइ असांजे डप जे, सवाइ असांजे हीणाईअ जे, सवाइ क़यादतुनि जे पुठिते भॼण जी? सभु कुझु ख़तमु थी वियो आहे। ऐं इन सॼे तनाज़ुर खे असीं ॾिसूं था, असां उन जे लाइ घणो माज़ी में बि न, रुॻो 6 जून ताईं पोइ हिते मोटंदासीं त असीं ॾिसंदासीं त असीं आख़िर इहे जंग हारायूं छो था। असां पंहिंजूं ज़मीनूं, पंहिंजा वसीला, पंहिंजा शहर, पंहिंजी सुञाणप, पंहिंजो वतन विञायूं छो पिया? ईअं कोन्हे त को असांजो माण्हू विढ़णु नथो ॼाणे, असांजो माण्हू अॻिते वधणु नथो ॼाणे, असांजो माण्हू गीदी काइरा न
हीअ उहा क़ौम आहे जंहिंजे लाइ असांजे मुर्शिद असांजे रहबर लतीफ़ चयो त अॻियां अॼुनि वटि पोयनि सिर संभाया, माना मरण जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे वतन ते मरण जे लाइ हू कुॾी कंद ॾियण वारा। चई त कारे ककर हेठि मूं झेड़ींदे छॾिया, कारा कुंड हथनि में अड़ल वछेरा हेठि थी तनी सी ॾेठि मोटण जॾहिं मेड़ो जंग ते वेंदा आहिनि त उहो विसारे वेंदा आहिनि तोखे असांखे मोटणो आहे, हुननि खे इहो हूंदो आहे त उहो खटिणो आहे, ऐं खटण जे लाइ नज़रानो ॾियणो पवंदो, पंहिंजे जाननि जो रत जो नज़रानो ॾियणो पवंदो। हीअ उहा क़ौम आहे जंहिंजी तारीख़ रत सां लिखियलु आहे। तारीख़ जा किताब खोलियो, ॿुधायो कहिड़ो दौरु आहे सिंध जो जंहिंमें उन वक़्त जे साम्राज्य सिंध ते हमिलो न कयो हुजे। उहो कहिड़ो साम्राज्य थी गुज़रियो जंहिं सिंध ते हमिलो न कयो? यूनान साम्राज्य थियो सिकंदर जे रूप में, उन हमिलो कयो। अरब साम्राज्य थियो, उन हमला कया, हिकु न 18 हमला कयईं। ईरान साम्राज्य थियो, नादर शाह जे रूप में उन हमला कया। सासानी हमला कया। ईंदे मुग़लनि ताईं, मुग़ल जीअं हिते क़ाबिज़ थिया, हितां जा साम्राज्य थिया, उन्हनि हमला कया, उन्हनि असांखे कब्ज़ो कयो, उन्हनि असांखे लुटियो फिरियो। अंग्रेज़ साम्राज्य थियो जंहिंजो सिॼ न लहंदो हुयो, एॾो वॾी रियासत, एॾो वॾो कब्ज़ो हुयो हुनजो, एॾियूं वॾियूं कॉलोनियूं हुयूं, उन असांजे मथां हमिलो कयो, कब्ज़ो कयो, लुटियईं फुरियईं। अरगून, तुरखान, मदद खान। ऐं अॼु जंहिं एटम बम जे कब्ज़े में असीं आहियूं, उहो बि पंहिंजे ज़माने में दुनिया जे बहितरीन, दुनिया जे समूर सगारियुनि आर्मीज़ में हिकु आहे, इंटेलिजेंस में नंबर आहे। असां हमेशह पंहिंजे ज़माननि जे साम्राज्यनि सां मुखाबेल थिया आहियूं, अखियुनि में अखियूं विधियूं आहिनि, उन्हनि सां विढ़ंदा रहिया आहियूं। ऐं अॼु बि असां सम्झूं था, सिंध सभा सम्झे थी जी 6 जून ते बहरिया जी आॾो लॻल धरणे जी स्टेज अथऊं। लीडर पंहिंजूं जुतियूं छॾे भॼी न वञनि हा, उते वेही रहनि हा। त हीअ जेका तज़लील थी आहे रोज़ असांजे घरनि में घिरी, असांजे अमड़ियुनि भाउरनि भेनरुनि माउरुनि जे आॾो सियासी कारकुन पहिरियां खंभिजनि था, उन्हनि ते तशद्दुद थिए थो, उन खां पोइ उन्हनि खे ज़ाहिर करे उन्हनि खे जेको आहे थाणे में ज़ाहिर कयो थो वञे। इहो सभु कुझु उन क़यादतुनि जे काहिली ऐं नाअहलीअ जे करे थियो, जिन पंहिंजूं चंपलियूं बि उते छॾियूं ऐं उॾामंदड़ घोड़नि ते वञी उहो जामशोर में प्रेस कॉन्फ्रेंसूं में पुॻा ऐं उते वेही उन्हनि पंहिंजा ठकाव ॾिना। वरी बि इहो हिकिड़ो इज़हार, इहो उभार, हिकु सोच आई, असेंबली ते घेरो था कयूं, वरी क़ौम जो चङो भला इहो मौक़ो मिलंदो, उन तां बि हथु खणी विया। पोइ त कराचीअ ताईं उहो हथु खणी विया त हाणे असां स्ट्रगल गगर खां ॿाहिरि कंदासीं, गगर फाटक खां ॿाहिरि कंदासीं, लाड़ में स्ट्रगल कंदासीं। अजब सूरत हाल आहे असांजी क़यादतुनि जी ऐं उन्हनि दानिश्वरनि जी ऐं उन्हनि अॻवाननि जी, सियासतदाननि जी, जेके चवनि था त सिंध एक्शन कमेटी जो ॻाल्हाईंदो गद्दार, इहो ॻाल्हाईंदो सिंध दुश्मन। बाबा तव्हां इहे सर्टिफिकेट पाण वटि रखो ऐं तजियो करणु सिखो, छिनछाण करणु सिखो, सच ॻाल्हाइणु सिखो ऐं तकड़ि न कयो। तव्हांजी इन चापलूसी, चमचागिरी या हिमायतगिरीअ सां मुमकिन आहे त इहे नाअहल ऐं काहिल क़यादतूं तव्हांखे भरिसां त विहारींदियूं, पर जेको वक़्तु आहे सिंध जे मथां ॾुखियो वक़्तु आहे, उहो ॾुखियो वक़्तु घटिजंदो न, तव्हां वधीक ख़तरनाक थी बीहंदो अची असांजा। इन जे लाइ सच चओ, सच सां बीहो, विड़ी पओ, क़ुर्बानी ॾियो, ॿियो को बि रस्तो कोन्हे। लाड़ जे स्ट्रगल सां कराची कोन बचंदी। कराची खे बचाइण जे लाइ कराची में वेहणो पवंदो, कराची खे बचाइण जे लाइ कराचीअ में अखियूं ॾेखारणियूं पवंदियूं। खिल थी अचे असांखे इन्हनि पोड़नि ऐं बीमार सियासतदाननि ते, जेके जंग हलंदड़ जंग मां पुठिते भॼी ऐं हिकु टे पासे
वञी निकिता आहिनि ऐं चवनि था त असीं ई सगारा सियासतदान आहियूं ऐं असां ई सिंध बचाईंदासीं, असां ते केर बि न ॻाल्हाए। उन्हनि पंहिंजा अहिड़ा माण्हू छॾे ॾिना आहिनि। असां ॻाल्हाईंदासीं त हिननि किथे किथे झोल कयो, किथे किथे हिननि ग़लती कई। असां हिननि खां पुछंदा रहंदासीं। असां दोस्तनि खे, सिंध परस्तनि खे, साञावंदनि खे ॿुधाईंदा रहंदासीं। छो त बहरिया जे आॾो ही जेको इंडलठी रंग उभरियो हुयो, उहा का SDP जा मेंबर कोन हुया, उहे SUP जा मेंबर कोन हुया, उहा सिंध हुई जेका पंहिंजे ॿारहें बच्चे अची निकिती हुई। पंहिंजा पलांद सदियुनि जा दाग़ धोइण लाइ, जेको साईं GM जो तव्हां उन सोभ जो मुंतज़र आहियां, जेको सदियुनि जा दाग़ उन धोइण जे लाइ हू आई हुई। ऐं सिंध अहिड़ी तरह अॻु बि आई आहे, पर असांजे हिन नायल कायल ऐं बीमार ऐं पोड़ियुनि क़यादतुनि ईअं ई उनखे ईअं मायूस करे पोइ हिते मोटायो आहे। पर सिंध सभा सम्झे थी त असांखे सभु कुझु उन्हनि माण्हुनि जे आसरे ते छॾे न आहे ॾियणो। असांखे पंहिंजे हिसे जो कमु कंदो रहणो आहे। ऐं हीअ जेको असीं हिते फुटपाथ ते वेठा आहियूं, हीअ जेको पघर ॾियूं था, हीअ जेका बुख भोॻियूं था, हीअ जेका सॼी राति हिते, हिकिड़ी राति गुज़री आहे, अलाए केतिरियूं रातियूं असांखे हिते गुज़ारणियूं आहिनि, असां उहे गुज़ारींदासीं। छो त जेसीं ताईं असीं अमली सियासत में न ईंदासीं, जेसीं ताईं असां क़ुर्बानी न ॾींदासीं वक़्त जी, पघर जी, रत जी, तेसीं ताईं सफल न थींदासीं। ईअं ई सोनारनि जे पुटनि जीअं महांगा महांगा टोपला पाए, महांगनि गाॾियुनि में अॻियां पोयां बंदूक बरदार विहारे, दुनिया जो कहिड़ो क़ौमी इनकलाबी अॻुवान आहे ॿुधायो? लेनिन ईअं घुमियो हुयो, होचिमिन ईअं हुयो। हू वीचारो राति जो पंहिंजो जुबो धोई सुकणो विझंदो हुयो, सुबुह जो उथी उहो पाए वेंदो हुयो। हिननि वटि त वार्डरोब आहे, रंग बिरंगी कपिड़ा, महांगा महांगा कपिड़ा, महांगा बूट। हिकिड़े दफ़े मूं इहो ॻाल्हायो त हिकिड़े सियासी वाठे तनक़ीद कई, चई तव्हां ईअं छो था चाहियो त तव्हांजा लीडर उघाड़ा हुजनि, तव्हांजा लीडर फाटल चिटल कपिड़नि में हुजनि। मां उनखे बि मुंहं ते चयो हुयो, मूं चयुमि भले हुजनि, पर उन्हनि जो ज़मीर तिखो हुजे, उन्हनि जो ज़मीर सगारो हुजे, उन्हनि जो ज़हन उजरो हुजे, उन्हनि जी दिलि साफ़ हुजे। असांखे कंहिंजे उचनि कपिड़नि सां तब्दीली या इनकलाब न ईंदो, न मिलंदो, सफलता न मिलंदी। असांखे उन्हनि जी ईमानदारीअ सां, क़ुर्बानीअ सां मिलंदी। अॼु अगरि वियतनाम जंहिं जॻह ते बीठो आहे त उनजी क़यादतुनि उन जे लाइ क़ुर्बानी ॾिनी। उन्हनि खे बि अहिड़ियूं आशूं थियूं हूंदियूं, उन्हनि खे बि फिश फार्म मिलिया हूंदा, उन्हनि खे बि ज़मीनूं मिलियूं हूंदियूं, उन्हनि खे बि ब्रीफ केस भरियल मिलिया हूंदा जेके उन्हनि थोॾे उछलिया हूंदा। न खपे, पर हिते रुॻो केरु सलाह थो मोकिलियनि त उहो बेहोश थी था वञनि। त असीं इहो चऊं था त सिंध वाक़ई ॾुखी सूरत हाल में आहे। इहो जुमिलो असां नंढे हूंदे खां ॿुधंदा अचूं था ऐं अॻ में बि ॿुधंदा रहिया आहियूं, किताबनि में बि इहो गुंजंदो आयो आहे। पर अॼु वाक़ई बि सिंध ख़तरनाक सूरत हाल में आहे। छो त सिंध जा शहर धारियुनि जे कब्ज़े में आहिनि। सिंध असेंबलीअ में 75 खां 80 माण्हू गैर सिंधी अची विया आहिनि। ऐं हीअ नयूं आबादियूं जेके जुड़नि थियूं, इहे सभु गैर सिंधियुनि जूं जुड़ंदियूं। जे इहे जुड़ी बीहनि थियूं त इन सां लॻभॻि 30-32 सूबाई असेंबली जूं सीटियूं निकिरंदियूं। जे इहो ईअं थी थो वञे, 100 खां वधीक जे थी थियूं वञनि गैर सिंधियुनि जूं सीटूं, पोइ केरु झले सघंदो हिननि खे? पोइ हिननि खे केरु झले सघंदो? सिंध जो उहो सणिबो, सिंध जो उहो साहिली, सिंध जो उहो मदनियाती, सिंध जो उहो अहम तरीन हिसो खसण में। छो त ही या त असांखे मारे ऐं असांखां असांजो वतन खसनि, या कानून ठाहे असां खसनि। कारे कानून जी इहा तयारी आहे। तोड़े जो असेंबली जे अंदरि वेठल बि उहे गाबा आहिनि जिनी वञूं ठाहे ॾिनो हुयो। ही उहे ई आहिनि ज़रदारी ऐं उन जा चेला जिन बीठो निज़ाम ॾिनो खिलंदे नारा हणंदे। बावजूद इन्हनि वॾियुनि साज़िशुनि घर अंदरि पैदा थियल दुश्मननि जे सिंध पंहिंजे बका जे लाइ
इंसानी रूप धारे अची पाण विढ़ंदी आहे। असांखे रुॻो उनखे माहौल ठाहे ॾियणो आहे। ॾिसो त सिंध कीअं थी विढ़े। अॼु बि असीं चऊं था इन्हनि पोड़ियुनि ऐं बीमार क़यादतुनि खे महिरबानी करे इहे कुर्सियूं ख़ाली कयो। तव्हांजी पार्टीअ में तव्हां खां 1000 भेरा वधीक बहितर ॾाहा, बहितर टैलेंटेड, बहितर सगारा, सिहतमंद माण्हू आहिनि। उन्हनि खे इन जॻह ते आणियो, छो त ही का कारपोरेशन कोन्हे, ही का कंपनी कोन्हे जंहिंजा तव्हां ओनर हुजो। ही क़ौमुनि जी भलाई जे लाइ ही सियासत जो नज़ारो आहे, मंज़र आहे। उन में जेको क़ाबिल हूंदो उनखे अॻियां आणियो। ऐं असीं इहे ॻाल्हियूं रुॻो तव्हांजे लाइ नथा कयूं, असीं सिंध सभा में बि इहो कयो आहे। सिंध सभा में हर 3 महीने इलेक्शन कंदा आहियूं, हर 3 महीने बॉडी चेंज कंदा आहियूं, त जीअं आयल समूरा माण्हू सिखनि ऐं पंहिंजी सलाहियतुनि सां सिंध सभा खे अॻिते वठी हलनि ऐं पंहिंजे वतन जे लाइ उन्हनि वटि जेके ख्वाब, जेके उन्हनि वटि क़ाबिलियतूं आहिनि उहे सभु कतब आणनि। असीं अॼु वेठा आहियूं, हले हेॾो अच हिन पासे। ऐं भले असीं हेॾो हली आहे न, मोहबत मिले त मोहबत वठिजे, वेही रह हली। असां त तुंहिंजो इंतज़ारु था कयूं, छो त हे मुल्क चवंदा आहिनि जना ठाहियो आहे, उहो बि वकील ड्राईंदा बि तव्हां जहिड़ा माण्हू, हिसाब बि तव्हां जहिड़ा माण्हू वठी ॾींदा वकील। ऐं जसो जे वकीलनि खे कमाल करे छॾियो आहे, ठटे जे वकीलनि ऐं जजनि, या हिते जेके वकील हुया, जिते किथे जे वकीलनि कमाल करे छॾियो आहे। हा, सिंध सभा उन्हनि खे सलाम पेश करे थी ऐं उन्हनि जो इहो कारनामो उत्साह बणिजंदो। सिंध सभा जो इहो उन्हनि खे इहो सलाम पेश करे थी ऐं उनजो इहो कमु, इहो अमल क़ौम जे लाइ उत्साह बणिजंदो। ऐं असीं सम्झूं था भले असीं हिन वक़्तु आङुरियुनि ते ॻणण जे तरह आहियूं, पर मूंखे कसम आहे पंहिंजे वतन जो, असां कुसी वेंदासीं हिन रोड रस्तनि ते असांजो रत फुहारनि जियां, ऐं असांजा लाश हिननि रोडनि ते मिलंदा, पर असां वतन खां हिकिड़ो इंच बि पोइ ते न मोटंदासीं। पंहिंजे वतन ऐं पंहिंजे हक़ खां हिकिड़ो इंच बि पोइ ते न मोटंदासीं। इहे शुरूआत आहे ऐं इंतिहाऊं ज़मानो ॾिसंदो। जीअं साईं जीअं